ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाकिस्तान जो टी वनडे मैच में न्यूज़ीलैंड के मैच खटण लाइ 281 रन्स जो हदफ ॾिनो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पाकिस्तान टी वनडे मैच में न्यूज़ीलैंड के मैच खटण लाइ 281 रन्स जो हदफ ॾिनो आहे। पाकिस्तान आख़िरी वनडे मैच में मुक़रर ओवर्स में 9 विकेट्स जे नुक़सान ते 280 स्कोर कयो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ओपनर फ़खर ज़मान 101 रन्सुनि जी शानदार इनिंग खेॾी आहे, जॾहिं त मोहम्मद रिज़वान 77 ऐं आगा सलमान 45 रन्सूं ठाहियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 3 वनडे मैचेस से बदल सीरीज जी 3 आखिरी मैच नेशनल क्रिकेट स्टेडियम में जारी है, जिते पाकिस्तानी टीम के कप्तान अज टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फैसलो किया ऐं मुक़रर 50 ओवर्स में पाकिस्तानी टीम 9 विकेट नुक़सान से 280 रन स्कोर करण में कामयाब थी वही है। पाकिस्तानी टीम के पारा जिन बैटर्स सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो किया उनमें सब खां पहिरियों फ़खर ज़मान जे पंहिंजे वनडे कैरियर जी 8 सेंचुरी स्कोर कई, 101 रन स्कोर करे उहो आउट थियो। उन खां पोइ मोहम्मद रिज़वान है जंहिं 77 रन जी इनिंग खेॾी। आगा सलमान 45 रन स्कोर कयूं, जॾहिं त हारिस सोहेल 22 रन स्कोर करे आउट थियो। अहिड़ी तरह सां 9 विकेट नुक़सान से पाकिस्तानी टीम 280 रन स्कोर करण में कामयाब थी वही है। अहिड़ी तरह सां 281 रन जो जेको टारगेट है वो न्यूज़ीलैंड की टीम के मिलो है। न्यूज़ीलैंड की बॉलिंग की ॻाल्हि कजे त टिम साउथी जेको टेस्ट टीम जो कप्तान हो उन 3 विकेटूं हासिल कयूं। लोकी फर्गूसन 2 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त ब्रेसवेल ऐं एश सोधी जे हिस्से में हिकु विकेट आई है। तंहिं तरह सां हाणे पाकिस्तानी टीम जे बॉलर जो इम्तिहान हूंदो, छाकाणि जो हीअ डिसाइडेड मैच है त जेको हिन मैच में कामयाबी हासिल कंदो उहो हिन सीरीज़ में भी कामयाबी हासिल कंदो, छाकाणि 9 तारीख़ ते जेकी पहिरीं मैच थी उनमें पाकिस्तान 6 विकेट न कामयाबी हासिल कई, जॾहिं त 11 तारीख़ वारी मैच में न्यूज़ीलैंड टीम 79 रन सां पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ बराबर कई हुई। हाणे न्यूज़ीलैंड जे बैट्समैन जो इम्तिहान है त कहिड़ी तरह सां उहो टारगेट हासिल कंदा। ॿिए तरफ़ पाकिस्तानी टीम जे बॉलर्स जो भी तमामु वॾो इम्तिहान है त कहिड़ी तरह सां इन टोटल के डिफेंड कनि था। अॼु जी मैच में 2 तब्दीलियूं पाकिस्तानी टीम कयूं। इमामुल हक जी ऐं नसीम शाह जी जाइ ते मोहम्मद हसनैन ऐं शान मसूद के स्क्वाड में शामिल किया वियो। जी वॾी महिरबानी नाज़िम मुजाहिद सोलंकी इन हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि।